अदा भारो ॻाल्हि इहा त असां पंहिंजे हक़ लाइ जेके ज़्यादतियूं थियूं पारादी क़ौम सी उनजे नगनि सी उनजे करे असां आवाज़ उथारियो। असां पंहिंजी तिन मंदे बि असां कोशिशि कई त असां पंहिंजा चङा जेके बि हुआ उहे असां 3 दफ़ा मोकिलिया सरदार साहिब वटि त बाबा तूं वॾो आहीं, तोखे इज़त ॾियण आया आहियूं, तूं महिरबानी कर हिन मसइले खे तूं पाण फ़ैसिलो कर। पहिरियां त 2 ॾींहं जो टाइम अथई, वरी 2 ॾींहं जो टाइम अथई। अबा यूसुफ तुंहिंजी इलेक्शन में तो हिते ई बुलाखाने में मार खाधई, ओॾी महिल त तोखे प्यारो हो, पोइ जो यूसुफ में मरण खां पोइ उन जी न्याणी जा हथ टुटो, घर वारी जूं आङुरियूं टुटियूं, पुलिस जेका असां अची हुते 35 गाॾियूं जेके असीं हुते अची बिठियूं। असां हुनखे इहो चयो त पुलिस भले वेठी आहे, पुलिस जो फ़िक्र कोन्हे, पुलिस जी असां त सदा मोकिलियूं आहिनि, असां सदा ई ॾिठियूं आहिनि पुलिस तुंहिंजूं, पर इहो जेको तूं हींअर कमु कयो आहे त असीं तूं पालारी आया आहियूं इज़त तोखे ॾियणु। वरी चई त 2 ॾींहं ॿिया। अबा 2 ॾींहं खे 3 ॾींहं गुज़री विया। अबा छा थियो? अनवर खे पंहिंजो बादल खे 2 दोस्त ॿिया बि केतिरा ई हुआ उनखे मोकिले मूं पुछियो त मूं चयो हाणे तव्हां विया आहियो त ॿुधायो तव्हां छा करे आया आहियो जेको विया हुआ सरदार वटि, तव्हां बि चङा आहियो, विया आहियो त तव्हां ज़रूरु कुझु चयो हूंदई। चेरा हू चयो त ज़मीन मुंहिंजी ख़ाली करियो। अबा तूं उन ज़मीन ते 2 माण्हू मुअलनि, ओॾी महिल तूं मदद पियो करी, हाणे तूं ज़मीन जो मालिक थियो आहीं। उन खां पोइ असां पंहिंजे बिरादर खे सॾु ॾिनो, उन बिरादरीअ जे अॻियां ई असां ॻाल्हि रखी। उन खां पोइ सही मलिक साहब मां ॻाल्हि का सम्झ में कोन पई अचे, मुंहिंजी ज़मीन ख़ाली करियो। अबाब त 40 सालनि खां उहो वेठो आहे, उनखे बल्कि 80 साल थी विया आहिनि, असीं ॼाण बि कोन आहियूं उन टाइम खां उते वेठल आहे। बाबा न हीअ बनी जेका सॼो अदा बि कोन थींदो, बनी जेका बनी केरु कोन थींदो, माण्हू छॾींदो जेको बेग ज़मीर हूंदो। असीं पंहिंजी न बनी छॾींदासीं न बनी छॾींदासीं। उहो जे अगरि तूं असां ते ॾाढा मुसी कंदे त असीं ज़रूरु आवाज़ खणंदासीं। एतिरा लाड़ियल न आहियूं, एतिरा जेके हींअर असीं गॾु थिया आहियूं, इहे ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि, छोकिरा ई काफ़ी न असीं त पोइ जी ॻाल्हि आहे। असां में अञा भाॼियो आहियूं छो त एयर कंडीशन में, पर असांजा जेके ग़रीब नौजवान वेठा आहिनि उन्हनि में बि एतिरो ज़मीन उहो बि तोखे इहे 2 शयूं कोन ॾींदियूं। बाक़ी इलेक्शन जी ॻाल्हि आहे, असां हुनखे नाकाम करे भॼायो त पोइ पंहिंजा वोट बि उते छॾे वियासीं माण्हू, त मानी बि पकल वरी छॾे वियो। घटि माण्हू इहो न वियो पंहिंजा बूट ई कंबल त जरकूं त खणी वञे, उहे बि कोन खणी सघियो। 4 छोकिरा विया, सभु कोन विया पालारी, 4 छोकिरा विया पालारी जा, जेके 4 माण्हुनि खे छॾे 300 माण्हू जेके वीचारा को केॾां वियो को केॾां वियो। इहे अदा लाजूं महिरबानियूं पालारी ते, असां में ज़ैबी रहे, असीं जागूं था, असीं पंहिंजी क़ौम खे बि अर्ज़ु कंदासीं त बाबा हीउ जेको हींअर वक़्तु आहे इहो को डॉक्टर साहिब जो आहे, न हाजी रमज़ान जो आहे, न बादल जो आहे। इहो जेको इलेक्शन वारो टाइम आहे इहो अव्हां जो पंहिंजो आहे। हड़ा वड़ा पंहिंजी मुर्सी सां बि जवाबु ॾियो। अॻिते ख़बर कोन त पालारी बि रहनि था, पालारी रुॻो अकेला कोन्हे, ॿियूं क़ौमूं बि आहिनि, उहे बि असांजे कुले सां कुलो मिलाए वेठा आहिनि। पर असीं उन जूं बि महिरबानियूं ब्राह्मणियत सां बिल्कुलु कुले में कुलो ॾे बीठो आहे। जीलानी आहिनि बुलाखान में त उहे ॾे वेठा आहिनि, मेमण बिरादरी आहे त उहा बि असां सां गॾु आहे, ख़ासि केरी आहिनि त उहे असां खां वधीक सतायल आहिनि ग़रीब, उहे बि असां सां आहिनि। ॿियूं क़ौमूं बि कई केतिरियूं आहिनि, पर अञा सुधी असां उन क़ौमुनि खे चयो त तव्हां बाबा सब्र करियो। असां पहिरियां पंहिंजी बिरादर कठे करियूं, असीं नौजवान खे जगायूं, तंहिंखां पोइ जेको असां राब्तो कंदासीं। असां हींअर बि चऊं था जे अगरि असां पंहिंजी बिरादरी जेका वेठल हो तव्हां इजाज़त ॾियो त ॿियूं क़ौमूं बि जाम अचनि थियूं जिन खे असीं पाण सां गॾु अखियुनि ते रखंदासीं। ब्राह्मणीअ त उन जी जेतिरी बि ॻाल्हि कजे थोरी आहे, उहो असां सां गॾु आहे। नदीम शाह आहे त महिरबान आहे, पर खोसो बिरोही गबोल जेके टुको बारण खेजी उहे ई उन्हनि मां बेज़ारनि चवंदा ख़ुदा खणे त असांजी जान थी थिए।
ही तो असांखे चवंदो फेरे फेरे पट हणंदो अथनि पर असां चऊं था त असां खां पहिरियां तोखे अलाह जी महिरबानी सां उहे ॿुधाईंदा पोइ तंहिंखां पोइ बुला खान वारा ॿुधाईंदा उन खां पोइ आख़िरी में जवाबु तोखे असीं ॾींदासीं असां इलेक्शन था विढ़ूं असां सां विढ़ण लाइ तयारु न आहियूं असां चऊं था इज़त वारो आहे पंहिंजी इज़त रखे पंहिंजी क़ौम ते रखे असांजी क़ौम ते हुक्मरानी कोन करणु ॾींदासीं असां जेके ग़रीब खे तंग कंदो असीं आवाज़ ज़रूरु ॿुधाए ॾींदासीं जिते विढ़ण जी जॻह हूंदी विढ़ंदासीं जिते कानूनी जॻह हूंदी उते कानूनी कंदासीं बाक़ी अॻे ज़रा जेके माण्हू खाधियूंसीं सो इन जे करे त यार मलक साहिबु इज़त वारो माण्हू आहे उनखे अलाह पाक एतिरो नवाज़ियो आहे यार छॾियोसि परवाह न ॿारहं खेल थो करे पुलिस थो मोकिले इन जी शयुनि करे असीं कोन था लारायूं न असांजी क़ौम वारो खे लाराइजे इन जी तव्हां तसली करियो इन जो जवाबु अगरि पुलिस खां हिसा ईंदो त पुलिस वटि बि जवाबु असां लाइ आहे पुलिस मथां लही कोन आई आहे अगरि उहो हिकिड़े SP खे सुञाणंदो त शायदि SP जे मथां ॿियो बि को माण्हू वेठो हूंदो न त अलाह त आहे न असांजी हमेशह अलाह पाक मदद कई आहे असां वरी बि दोस्तनि खे चवंदासीं समाज जी जेका इलेक्शन आहे उहा त जेके बि बिरादर वारा रहनि था त इहो अर्ज़ु त उहा पंहिंजी इलेक्शन करे विढ़े जा इहो न चयां त बाबा असांजो छोकिरो फलाणो बीठो आहे हाणे संदसि कमु ॼाणियो इहो कॾहिं बि न कजां अगरि हिकिड़ो मेंबर बि आहे त जिन जे बि हद में या जंहिं वार्ड में अचे थो उते वधि मां वधि कोशिशि करे तव्हां उते पंहिंजो वक़्ती पुॼा ॿियो वॾी ॻाल्हि अथव सुबुह जो सवेरो जेके 200 वोट मुफ़्त जा था पेती में अचनि उनजो वधि में ख़्यालु कजो ॿियो वरी इहो आहे त तव्हां वरी थोरो जल्दी करे पालारी तकड़ायो त जल्दी करे हलिया वेंदा आहियो त हाणे यार इलेक्शन थी वई ख़तमु हीअ बेईमानी कंदा आहिनि पहिरीं जा उथंदा आहिनि या वरी आख़िरी थियनि थियूं पालारी इलेक्शन बि विड़ी ॼाणनि था फ़ैसिला बि करे ॼाणनि था अलाह जी महिरबानी सां हर जॻह ते जवाब बि ॾियूं था इहो को अलाह वॾो आहे उहो असां पालारी मदद थो करे हींअर बि अगरि असीं लेट करे आहियूं त असीं नेक कमु करे पोइ आया आहियूं अलाह पाक असांजी मदद कई हींअर बि असीं खून जो फ़ैसिलो करे पर अॼु ठाहे तंहिंखां पोइ आया आहियूं एतिरो हुन वटि बि हौसलो हुजणु करे एतिरो असांखे बि अलाह पाक जेको आहे सो असां ते जेतिरो महिरबानी एतिरो अलाह करे हर मुस्लमान ते हिंदूअ ते पर केरु असांजो दुश्मन उहो असांखे दुश्मन थो सम्झे उन ते बि अलाह पाक राज़ी थिए पर अलाह हुनखे हिदायत ॾे नादानी वारा कम न करे वाठे वारा जेके वण थो को पंहिंजी ॿनीअ मां वठे त वाठो चवंदो 5000 मुंहिंजा 1500 रुपया बदिले जा यार ॿुधी मरण खपे एतिरो पैसो हूंदे बि अगरि 5000 6000 रुपया वठे थो त बाक़ी तो हिन ग़रीब आवाम खे तूं छा थो ॾीं न बाबा स्कूल है न अस्पताल है न पानी पीने जो है न रोड है चलो ॿियो जॾहिं त ख़ुदा जो ख़ौफ़ त करे पंहिंजे थाणे अहमद खान जो स्कूल त चालू कराए उहो ई बंदि लॻो पियो आहे उन जा पटे वारा सॼी ॾींहुं ॿुहारी कढनि था मास्तर जेके आहिनि हुते कमु कनि था तव्हां जेके ख़ुदा जो ई ख़ौफ़ न आहे जेके पाण पंहिंजो फ़र्ज़ु रड़ियूं करणु ॿुधण वारो मोलाए भई इंशाअल्लाह असीं अवां सां गॾु आहियूं असां तव्हांजा भाउ आहियूं असांखे वॾेरो न चओ असां न सरदार आहियूं न वॾेरा आहियूं असां आहियूं खादुम तव्हांजा असांजो फर्ज़ु आहे नौजवाननि खे जगाइणु बुज़ुर्गनि खां दुआऊं वठणु इहो अलाह जी महिरबानी सां उहा असांजी कोशिशि आहे उहा जारी रहंदी इंशाअल्लाह पंहिंजी कामयाबी आहे अलाह पाक पंहिंजी मदद कंदो त अलाह पाक असांखे इज़त ॾींदो अलाह पाक अव्हांखे बि नवाज़ियो अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे इलेक्शन वारे ॾींहुं पंहिंजा कम कार छॾियो इलेक्शन वारे ॾींहुं पोइ पंहिंजो कमु सम्झी करियो पोइ इंशाअल्लाह अलाह चङी कंदो वरी इलेक्शन खां पोइ बि गॾु आहियूं पहिरीं ॻाल्हि त अलाह पाक असांखे सफ़ुरु कंदो जेकर इन खां पोइ त वरी ॿिए खां वरी थोरो इंतज़ारु कंदासीं ॿी इलेक्शन में इंतज़ारु कंदासीं संदरो त ॾींदासीं मगर अवां पालारी जेके बि बिरादर जा ॿिया दोस्त जेके असां सां गॾु आहिनि उहे सभु जॾहिं असां सां गॾु हूंदा त इंशाअल्लाह संदरो ॾींदासीं मल ॾिसंदासीं कंहिंखे त ख़ुदा खटाए इंशाअल्लाह अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे असांजी दुआऊं भार आहियो असांजा इहो अर्ज़ु था करियूं त इलेक्शन वारे ॾींहुं सुबुह जो सवेरो जेके 200 वोट पहिरियां लॻी था वञनि पुॼण खां उन खां पहिरियां उनखे संभाले ॾियूं तंहिंखां पोइ आख़िरी टाइम ते जेकॾहिं जल्दी करे था निकिरो न उहो ॾिसी पोइ न थियनि त मूंसां ई ख़बर पई वेंदी त केतिरो कमु आहे पहिरियां त मथां खां ई अचंदुसि जेको त लहंदो हिते बुला खान में
बुलागान में जिलानी अरवाठान से हुई देखो ॾिसींदासीं बाक़ी असीं इंशाअल्लाह वारा असीं अॼु तयारु आहियूं इंशाअल्लाह जेको वॾींदासीं वरी पोइ वापसि ज़हन खां अचूं अलाह ख़ैर कंदो।